अस्सलाम नाज़रीन, प्रोग्राम मंज़र पस मंज़र में आऊं आहियां तव्हांजो मेज़बान फ़हीम बबर। नाज़रीन, अॼोके प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं डोमिसाइल इशू जी। डोमिसाइल जो जेको मामिलो आहे सॼी सिंध में जहिड़ी रीति इहो इशू क्रिएट थियो आहे, सॼे सिंध जा माण्हू तमामु घणो ॻणती में वठिजी विया आहिनि त ज़ाहिर आहे हुकूमत ऐं जेका रियासत हूंदी आहे उहा ज़िम्मेवार हूंदी आहे हर शहरी खे, पंहिंजी आवाम खे जेको आहे उन जा जेके बुनियादी हक़ आहिनि उहे ॾियण जी। जॾहिं बुनियादी हक़नि में राताऊं लॻे, उन्हनि ते उन्हनि जी हक़ तलफ़ी थिए त आवाम जेका आहे उहा रोडनि ते बीहंदी, एहतजाज बि कंदी। तमामु घणी ॻणती वारी सूरत हाल आहे। नतीजे में सॼी सिंध में सिंध जा सान्यावंद हुजनि, सियासी समाजी माण्हू हुजनि, नौजवान हुजनि, उहे एहतजाज करे रहिया आहिनि त सिर्फ़ु सिंध सां या सिंध जे माण्हुनि सां इहा वेसा घाती छो जाली नमूने सां उन्हनि जी हक़ तलफ़ी थी रही आहे। सॼी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल कंदासीं त हीउ जेको डोमिसाइल हूंदो आहे उहो जेको दस्तावेज़ आहे उन जो मक़सदु छा हूंदो आहे, दुनिया में उनखे कीअं ॾिठो वञे थो, पाकिस्तान में कीअं ट्रीट थिए थो, या वरी कहिड़ा कानून आहिनि जंहिंजे तहत हिकु सूबे खां ॿिए सूबे में वञी करे नौकिरी या रिहाइश इख़्तियार करे सघिजे थी, या वरी आइन जेको आहे हिकु शहरी खे पंहिंजे मुल्क, पंहिंजे सूबे, पंहिंजे शहर में रहण जा ऐं मुख़्तलिफ़ जेके उते जूं सहूलियतूं आहिनि उहे हासिलु करण जा हक़ कीअं थो ॾिए। त असांखे जॉइन कयो आहे वाहिद संग्रासी साहिबु, समाजी अॻवान आहिनि, सीनियर तजिया निगार आहिनि। उन सां गॾु रोशन अली अज़ीम मल्हा साहिबु असां सां गॾु मौजूदु आहिनि, सीनियर वकील बि आहिनि ऐं कानूनदान बि आहिनि। साईं, तव्हां ॿिन्हिनि जी महिरबानी। वाहिद साहिबु, तव्हां खां शुरू था कयूं त कानूनी जेका उन ते पाण रोशन खान वठंदासीं फीडबैक। तव्हां इहो ॿुधायो त कीअं था ॾिसो हीउ ओचितो हीउ सदाईं सिंध सां ई इहा वेधन रहियो आहे त मुख़्तलिफ़ वक़्तनि में असां ॾिठोसीं त पाणी जी सूरत हाल हुजे, उन ते बि सिंध सां प्रॉब्लम हुजे थिए थो, ऐं NFC अवार्ड जो मामिलो हुजे त उन में बि सिंध खे जेको आहे नुक़सानु पहुचे थो। हिन वक़्तु जेको हीउ नओं इशू जनम ज़ाहिर आहे त इलाही पुराणो मसइलो, पर हींअर क्रिएट थियो आहे, साम्हूं आयो आहे, हिन वक़्तु कीअं था ॾिसो हुन सॼी सूरत हाल खे? सही हाणे महिरबानी। पहिरीं त मुंहिंजे ख़्याल में जस्ट लहणे सिंध TV 7 ऐं तव्हांजे प्रोग्राम जो हिन इशूअ ते फौरी तौर हिकिड़ो प्रोग्राम कयो आहे। हाणे हिन ते मुंहिंजे ख़्याल में हिन रिसेंटली जेको आहे सो वेझड़ाईअ में सोशल मीडिया ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया इन ते भरपूर आवाज़ उथारियो ऐं माण्हुनि यकीनन जेके बि एक्टिविस्ट आहिनि या जेके मुख़्तलिफ़ सियासी समाजी माण्हू आहिनि, सम्झ वारा माण्हू आहिनि, उहे अॻियां आया आहिनि। हाणे हीउ मसइलो छा आहे? ॾिसो, डोमिसाइल आहे छा? डोमिसाइल आहे मुस्तक़िल रिहाइश जो सर्टिफिकेट, ठीकु आहे, जेको हक़ु ॾिए थो त आउं किथे जो रहाइशी आहियां। ऐं उन सां गॾु वरी PRC ठहनि था, जेके हिकिड़ो PRC जंहिंखे परमानेंट रेजिडेंट सर्टिफिकेट, माना मुस्तक़िल रिहाइश जो कागज़ या सर्टिफिकेट, ठीकु आहे, उहो हिकिड़ो तइलीम लाइ, हिकिड़ो नौकिरी। हाणे पाकिस्तान जहिड़ो मुल्क जंहिंमें 4 उन जूं मुस्तक़िल इकाइयूं आहिनि, या जेके चइजे त फेडरेशन आहे हिकिड़ी, जंहिंमें 4 सूबा आहे ऐं चाइनीज़ सूबनि में, ऐं उन सां गॾु ॿिया खणी चइजे त गिलगित बल्तिस्तान आहे या कश्मीर आहे या ख़ैबर पख्तूनख्वा में हाणे फाटा जा इलाइक़ा शामिल कया। इन में चाहे 1951 जो आइन हुजे या उन खां पहिरीं करारदाद मक़ासिद हुजे या 1973 जो का आइन हुजे, उन में हिकिड़ी ॻाल्हि ते जेको ख़ासि हिन फेडरेशन खे गॾु रखण जी जेका मुस्तक़िल ज़मानत हुई उहा हुई ई आहे त हर खिते जे माण्हूअ खे, उनखे सूबो चऊं या रियासत चऊं, उनखे पंहिंजे हक़नि ते उन जे अख़्तियार में हूंदा हुए, उन जा वसीला, उन्हनि जे इस्तेमालु उन्हनि जे हथ में हूंदो ऐं उन जे फ़ाइदो थींदो। उन जे तहत कोटा सिस्टम ठाहियो आहे। डोमिसाइल केरु किथे जो बि रिहाइशी किथे जो थियण थो चाहे, मुस्तक़िल या गैर मुस्तक़िल नमूने ते, उन में को वॾो ॿियो इशू न आहे। इशू असल में आहे त जेकॾहिं हू उते जा जेका कोटा सिस्टम आहे, कोटा सिस्टम असां छा थी हले ॿिनि वॾनि शयुनि ते, हिकिड़ो तइलीमी दर्सगाहुनि में जिन में दाख़िलाउनि ते, ऐं ॿियो नौकरी जे मामले में, ठीकु आहे। हाणे सिंध सूबो ख़ासि करे दावो न करे थो त ॾिसो, हिकिड़ो त असां वटि अॻई वसीलनि जी खोट आहे, हिकिड़ो त अॻई असां वटि तइलीम इदारनि जी खोट आहे, जंहिंजे करे असां वटि मयारी तइलीम न आहे, ठीकु आहे। ऐं ॿियो इहो त हाणे उन में छा थियो त उन जे करे असांजी उहा क्वालिटी एजुकेशन नथी रहे। पोइ छा थो थिए, उहे सूबा जिन वटि अॻई तइलीमी सहूलियतूं जाम आहिनि, उहे अची हितां जे डोमिसाइल ठहिराए ऐं पोइ ताज़ो ॾिसो, इहो सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी जाम टंडो जाम मां बि आहे कंप्लेन अचे पई त उते बि केतिरा ई शागिर्द आहिनि जंहिंजे पंजाब या KPK सां तालुक़ु आहे। साईं, इहो त नंढो, हा बिल्कुलु, हिकिड़ी सिर्फ़ु यूनिवर्सिटी जा, असांजे सभिनी यूनिवर्सिटीअ में तव्हां हायर एजुकेशन में ॾिसो, अलाए केतिरा जेके PhD जा जेके बि माण्हू कनि पिया, से सभई इवन अहिड़ा माण्हू जेके हिकिड़नि ख़ातिर मां रिटायर थिया आहिनि पूरा, वरी पंहिंजो डोमिसाइल तब्दील करे हाणे जेके हक़ीक़त अचनि पियूं। सिर्फ़ु लाड़काने जो मिसाल वठो त 250 शकी छा उन्हनि ते श्योर आहे त इहे सभई कूड़ा हूंदा।
हाणे इन ते ज़ाहिरी हिकिड़ी वॾी जांच थियण जी ज़रूरत आहे। अञा ताईं त उन कमेटी जेका थी वई आहे उन कमेटीअ खे एतिरो सघारो आऊं न पियो ॾिसां त एतिरा सघारा हुन वटि पावर आहिनि, हुनजा SOP छा आहिनि, या जॻह ॾिसी थो लॻे SOP हुन वटि छा आहे, हुन वटि SOP सिर्फ़ु हुनजी लिस्ट ठाहिण आहे, या अञा ताईं जेका काल्ह ॻाल्हि हुन कमेटी ब्रीफिंग ॾिनी उहा इहा हुई त असां हिनखे रद्द नथा करे सघूं, असां सिर्फ़ु हुनजी निशानदेही करे सघूं। रोशन इहो ॿुधाइजो त कानूनी हैसियत कीअं था ॾिसो, हिकिड़ो मुख़्तलिफ़ क़िस्म जा सर्टिफिकेट आहिनि, बर्थ सर्टिफिकेट ठहे थो, डेथ सर्टिफिकेट ठहे थो, अहिड़ी रीति जीअं संग्रासी साहब ॿुधायो त PRC बि ठहंदो आहे डोमिसाइल बि। पहिरीं त थोरो इहो असांजे नाज़रीन खे ॿुधायो त हीअ जेको कानूनी तौर ते या आइनी तौर ते इहा डोमिसाइल इहो सर्टिफिकेट जेको हूंदो छा आहे, कहिड़े कतब ईंदो आहे, कहिड़े कम जे लाइ? महिरबानी फ़हीम, ऐं तव्हांखे बि वॾी मुबारकबाद पेश कंदसि जो हिन इशू खे तव्हां उजागर कयो। डोमिसाइल जो इशू जेन्युइन इशू आहे असांजे मुल्क में, ख़ाली सिंध में न बल्कि पूरे मुल्क में। डोमिसाइल थींदो छा आहे, डोमिसाइल जी जेका अहमियत आहे उहा आलमी जी अहमियत आहे, इंटरनेशनल लॉज़ इन डोमिसाइल ते काफ़ी थियल आहिनि। डोमिसाइल जी जेका हैसियत आहे उहा इहा आहे त हिकु जेकी शहरी आहे उनखे रियासत पंहिंजे रहण जा, पंहिंजी शनाख़्त जा उहे पंहिंजा अख़्तियारात ॾिए थी। ठीकु, हाणे चऊं था पाकिस्तान में इन जी छा हैसियत आहे ऐं पाकिस्तान में कहिड़ा कानून जेके हिनखे रेगुलेट कनि था। पाकिस्तान में 3 कानून आहिनि जेके डोमिसाइल खे रेगुलेट कनि था। पहिरियों जेको कानून आहे पाकिस्तान सिटीज़नशिप एक्ट 1951 आहे, ॿियो नेचुरलाइज़ेशन एक्ट 1926 आहे, टियों जेको कानून आहे पाकिस्तान सिटीज़नशिप रूल्स 1952। इहे 3 कानून आहिनि जेके रेगुलेट कनि था, पाकिस्तान जा कानून आहिनि। हाणे पाकिस्तान जो शहरी आहे उनखे डोमिसाइल कहिड़ी बुनियादनि ते प्रोवाइड थिए थो, उनखे डोमिसाइल कीअं उनखे मिले थो, उन जा 3 तरीक़ा आहिनि। पहिरियों जेको पाकिस्तान जो शहरी आहे उहो बाय बर्थ, यानी उहो पाकिस्तान में अगरि पैदा थिए थो त उनजो डोमिसाइल हक़ हुजे थो। ॿियो सिटीज़नशिप बाय डेसेंट, यानी उहो उन ॿारड़ो जंहिंजा वालदेन आहिनि पाकिस्तानी लेकिन उन ॿारड़े जो जेको बर्थ आहे उहो के ॿाहिरे मुल्क में थियो आहे, उन जो बि पाकिस्तान में उनजो राइट थी थो वञे त उनखे डोमिसाइल मिले। टियों सिटीज़नशिप बाय माइग्रेशन, टियों जेको माइग्रेट करे थो हिकिड़े मुल्क खां ॿिए मुल्क में, यानी पाकिस्तान में अचे थो त उनखे हक़ मिली थो वञे। हिन जे लाइ पाकिस्तान में जेको असां लोकल लेवल ते डोमिसाइल जो असां इशू कयूं था उनखे जेको ठहे थो उन जे लाइ जेको ख़ासि कानून आहे उहो पाकिस्तान सिटीज़नशिप रूल 1952 आहे, जिन जे तहत जेको डोमिसाइल ठहे थो। उनजो जेको पहिरियों जेको कानून आहे उहो रूल नंबर 3 आहे। रूल नंबर 3 में चयो वञे थो त तव्हांखे फार्म ए जेको फिल करणो पवंदो, वो फार्म ए फिल करे तव्हांखे सरकार वटि जमा कराइणो पवंदो। उन सां गॾु ज़रूरी हूंदो तव्हांजो बर्थ सर्टिफिकेट। जीअं मूं पहिरीं ज़िक्र कयो त बर्थ जो पैदाइश जेका ज़रूरी हुजे थी उन खिते में जिथे उहो डोमिसाइल उहो हासिलु करणु चाहे थो। फार्म में चवे थो त बर्थ सर्टिफिकेट हुजणु हुन जे लाइ ज़रूरी आहे। हाणे बर्थ सर्टिफिकेट उहो केरु ॾींदो? रूल 3 जो जेको क्लॉज़ आहे ए उनजा सब क्लॉज़ आहिनि 3। पहिरीं में चयो वञे थो त उनखे जेको उते जो स्टेशन ऑफिसर हूंदो या हाउस ऑफिसर हूंदो उन यूनियन काउंसिल जो, उहो उनखे ॾींदो, या जेको आहे ॿिए में चयो वञे म्यूनिसिपल ऑफिसर या टाउन कमेटी जो जेको ऑफिसर हूंदो उहो उनखे ॾींदो। टियों जेको आहे रजिस्ट्रार डेथ एंड मैरिज सर्टिफिकेट जो जेको अपॉइंट थियल हूंदो 1886 वारे कानून जे तहत उहो उनखे अपॉइंट उनखे ॾिनो वेंदो। मतिलबु इहो त बर्थ सर्टिफिकेट जेको इहो बेसिक डॉक्यूमेंट्स आहे, इहो बेसिक इतां खां ई गड़बड़ स्टार्ट थिए थी। जॾहिं माण्हू वञे थो हीअ डोमिसाइल ठहाइण जे लाइ त बर्थ सर्टिफिकेट लाज़मी जेको जमा कराइणो हूंदो आहे। जी, अगरि जेको इन में जालीपन या उनखे जेको हेर फेर थिए थी उतां खां शुरू थी थिए, उतां खां बिल्कुलु शुरू थिए थी। अञा ॿियो बि थोरो उनखे नाज़रीन खे ॿुधाईंदो हलां त जेको सिटीज़नशिप जेका ग्रांट थींदी आहे, जेके असीं बाद में डोमिसाइल असीं चवंदा आहियूं, इंटरनेशनल लेवल खां अगरि पाकिस्तान जी ॻाल्हि कजे त उन जा बि कुझु 3 खां 4 नुक़्ता आहिनि, उहो ॿुधाईंदो हलां। पहिरियों आहे ॿाहिरि जो जेको माण्हू शख़्स आहे उहो पाकिस्तान में का औरत शादी करे थी की पाकिस्तानी सां, त उनखे बि उहो डोमिसाइल सिटीज़नशिप ॾिनी वेंदी। ॿियो आहे कॉमनवेल्थ जो जेको सिटीज़न आहे उहो अगरि 5 मिलियन जा फॉरेन एक्सचेंज अगरि पाकिस्तान में जमा कराईंदो त उनखे बि उहो टाइटल थी वेंदो। इहे मुख़्तलिफ़ क़िस्म आहिनि जेके आउं ॿुधाईंदो हलां। लेकिन असांजो जेको इशू आहे उहो इशू आहे लोकल डोमिसाइल जो। हाणे इनखे आउं 4 कैटेगरीज़ में विराईंदसि। पहिरियों आहे हिकु सूबे खां ॿिए सूबे ताईं जेको डोमिसाइल इशू कयो वञे थो, इहो असांजो पहिरीं वॾे में वॾो जेको इशू इहो आहे। छाकाणि त चिटा भेटीअ जेके इम्तिहान जेके थियनि था, जेके CSS लेवल जा जेके थियनि था या ॿिया मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स आहिनि, उन में ही वॾी गड़बड़ थिए थी।
ऐं असांजा जेके हिते जा जेके स्टूडेंट्स आहिनि, जेके कैंडिडेट्स आहिनि, उन्हनि जो हक़ जेको आहे उहो खायो माना ख़तमु कयो वञे थो। ॿियो आहे हिकिड़े ज़िले खां ॿिए ज़िले ताईं जेको डोमिसाइल, इहो बि हिकिड़ो वॾो इशू आहे, इहो बि उजागर थियणु घुरिजे। टियों जेको आहे हिकिड़ी यूनियन काउंसिल खां ॿी यूनियन काउंसिल जो बि डोमिसाइल उनमें गड़बड़ थिए थी। जहिड़ी रीति उस्तादनि जूं जेके भर्तियूं थियनि थियूं, उन्हनि जा जेके उस्तादनि जी भर्तियुनि जा जेके रूल्स आहिनि, उन्हनि जा पूल ठहियल आहिनि। उन पूल में इहो चयो वियो त पहिरीं यूनियन काउंसिल जूं जेके सीटूं ॾिनियूं वेंदियूं, उन यूनियन काउंसिल जो जेको डोमिसाइल रखंदड़ हूंदो, उन जूं सीटियूं फुल थींदियूं, त पोइ उहे जेको पूल शिफ्ट थींदो तइलके में, तइलके खां पोइ डिस्ट्रिक्ट में, ईअं चयो वेंदो। इन जो मतिलबु त डोमिसाइल हिकु सूबे खां ॿिए सूबे ताईं इशू न आहे, हिकु ज़िले खां ॿिए ज़िले ताईं बि इशू आहे, हिकु यूनियन काउंसिल खां ॿिए यूनियन काउंसिल ताईं बि डोमिसाइल इशू में आहे। गड़बड़ थी तो मतलब तव्हांजो जेको बुनियादी हक़ आहे उन वायलेट थिए थो। ॻाल्हायूं था, ब्रेक वठी अचूं, ब्रेक खां पोइ कंटिन्यू कयूं था। नाज़रीन, ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे, वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम मंज़र पस मंज़र में डोमिसाइल वारे इशू ते ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। संघर्ष साहब, इहो ॿुधाइजो त कीअं था ॾिसो, रोशन जेका ॻाल्हि कई त सॼो कानूनी ॿुधायो वियो सॼो त कहिड़ी रीति कानून एग्ज़िस्ट करे थो, कहिड़ी रीति जेको आहे डोमिसाइल। करप्शन कीअं थी थिए ॾिसो, ऐं ॿियो करप्शन जा नुक़सान हिन वक़्तु असीं सिंध में ॻाल्हि कयूं था, ज़ाहिर आहे असांजा सियासी समाजी माण्हू उहे बि रोडनि ते एहतजाज कनि पिया, नौजवान ख़ासि तौर ते, त ई हिकिड़ी करप्शन वरी नुक़सानु केॾो पियो थिए। साईं, हाणे जीअं रोशन साहब ॻाल्हि कई त ही बुनियादी हिन लाइ डॉक्यूमेंट आहे, उहो आहे असांजो जेको बर्थ सर्टिफिकेट, ठीकु आहे, या अञा रिहाइश सर्टिफिकेट बि चयो वञे थो, ठीकु आहे, जेको यूनियन काउंसिल म्यूनिसिपल आहे। मुंहिंजे ख़्याल में जेसिताईं हीअ रिपोर्ट ईंदी, पर उन में इन सॼे प्रोसेस खे ई वायोलेट कयो वियो, ठीकु आहे, अचे ई कोन थो बर्थ सर्टिफिकेट, ठीकु आहे। प्रोसेस इहो थो थिए त तपेदार उनखे प्रोसेस करे थो, उन खां पहिरीं यूनियन काउंसिल मां उहो बर्थ सर्टिफिकेट वरितो थो वञे या नथो, कानूनी तौर ते वरितो वञे थो। हाणे इहो जेको आहे कंप्यूटराइज़ थियो आहे, कंप्यूटराइज़ ई कोन हुयो, इन जी का इनखे ट्रैक करण जो को सिस्टम ई कोन हो, कंहिं ठाहे रखी छॾियो, फोटो कॉपी रखी न रखी अॻियां आयो। उनखां पोइ सुपरवाइज़ तपेदार आयो, सुपरवाइज़री तपेदार वटि आयो, उनखां पोइ मुख़्तियारकार वटि आयो, मुख़्तियारकार खां पोइ असिस्टेंट कमिश्नर वटि आयो, ऐं पोइ डिप्टी कमिश्नर या एडिशनल डिप्टी कमिश्नर ऑन बिहाफ ऑफ डिप्टी कमिश्नर जंहिंखे डिस्ट्रिक्ट मैजिस्ट्रेट चयो, उनजे थ्रू जारी थियो। ऐं इन में हिकिड़ो वॾो रोल जेको सो स्टाम्प वेंडर जो, ठीकु आहे, जंहिं हिनखे प्रोसेस कयो। करप्शन जो जेको मंबो आहे उहो ज़्यादातर रेवेन्यू जे हेठि डिपार्टमेंट, जेका मुंहिंजी ऑब्जर्वेशन आहे, रेवेन्यू जे हेठिन मुलाज़िम में, ऐं हा कुझु केसिस में, पर्टिकुलर केसिस में ज़रूरु हायर अथॉरिटी डिस्ट्रिक्ट जी इन्वॉल्व आहे, ज़्यादातर हिते ई थी आयो। ऐं पोइ हिनखे कवर अप डॉक्यूमेंट्स ठाहे ऐं पूरे प्रोसेस में उन स्टाम्प वेंडर जे ज़रिए आयो। मतलब ही हिकिड़ी पूरी चेन आहे, जेका बर्थ सर्टिफिकेट खां कम शुरू थो थिए, बाक़ाइदे हिकिड़ी ऑर्गेनाइज्ड आहे। कंहिं बि माण्हूअ खे लीगल पंहिंजो ही डॉक्यूमेंट, डोमिसाइल जो डॉक्यूमेंट, लीगल डॉक्यूमेंट बि बिना कंहिं पैसे जे कॾहिं बि कोन मिलियो। हाणे ठीकु आहे, न त डिघो टाइम लॻी वेंदो ऐं डिघियूं शयूं थींदियूं, माण्हुनि खे नौकिरीअ लाइ अचानक खपे थो या तइलीमी इदारे में अचे। हाणे त नुक़सानु केॾो थो थिए, ॾिसो पाकिस्तान खे 70-75 साल थिया आहिनि, ऐं जेकॾहिं 1950 खां संभाले त 51 खां जॾहिं डोमिसाइल जो रूल आयो, या शनाख्ती कार्ड ठहियो 73 खां, ठीकु आहे, हेसी ताईं 50 सालनि में लखें अहिड़ा डोमिसाइल ठहिया। एॾो वॾो नुक़सानु थियो जो सिर्फ़ु 2003 जी जेका चटाभेटी जे इम्तिहान जी, उन में एतिरा उम्मीदवार जेके ॿाहिरां आया, जिन हक़ बुनियादी हक़ मारियो उन्हनि माण्हुनि जो, ठीकु आहे। ऐं हिकिड़ो त चटाभेटी जा इम्तिहान जेके फेडरल या पब्लिक पंहिंजो सिंध लेवल जे चटाभेटी जे इम्तिहान में, हिकिड़ा वरी छो जो ही फेडरेशन आहे, हिन जे सभिनी नेशनल लेवल जा जेके बि डिपार्टमेंट या इंस्टीट्यूट आहिनि, उन्हनि सभिनी में सभिनी सूबनि जी कोटा हूंदी। उन्हनि कोटा ते त हितां सिर्फ़ु कार्ड ठहिरायो वियो, हितां सिर्फ़ु जेको आहे सो इवन कार्ड बि जो ठहियलो, कार्ड रुॻे परमानेंट या जेका आरज़ी रिहाइश उहा तब्दील कई वई, ऐं डोमिसाइल हिते जो ठहिराए उहा जॉब पोइ उहा मरी जेके गेस्ट हाउस जी या के नेशनल गेस्ट हाउस जी हुजे, इस्लामाबाद जेके डिपार्टमेंट जेके तफ़री मक़ाम जी, उन्हनि सभिनी में जॉब्स हिते जे माण्हुनि खे करियूं, उहे सभु माण्हू हुते कनि, तॾहिं हुतां माण्हू अचनि था, हिते माण्हुनि खे चवनि था, ऐं हिते जेके उनजा एजेंट वेठा आहिनि उहे उन बुनियाद ते 5-8 हज़ार, इवन कंहिं में तमामु घटि पैसनि ते उहो कार्ड हिकिड़े ठटे जे कंहिं यूनियन काउंसिल जो, कंबर जे कंहिं यूनियन काउंसिल जो या उनजो ठाहे ऐं उहो अॻियां प्रोसेस थिए थो। हिन ते हाणे छा थो थिए, ॿ टे शयूं हिकिड़ो थियणु छा घुरिजे, उहो ते कानूनी तौर ते वकील साहिब जिन हुन ते ॻाल्हाईंदा। नुक़सानु इहो थिए उहे ॿार जिन जी एडमिशन न थी, उनजो हक़ मारियो वियो, अॼु खां 20 साल 30 साल 40 साल 10 साल ठीकु आहे। चलो ॿियो जॉब्स, उन्हनि माण्हुनि जॉब्स वरितियूं,
ऐं उन्हनि माण्हुनि जूं जिन जो हक़ु हुयो उन्हनि जो हक़ु मारियो वियो ऐं हू माण्हू परमनेंटली हुन मां फ़ाइदा वठे पियो, ठीकु आहे। ऐं उन खां सवाइ ॿिया जेके बेनिफिशियरी रहिया जिन पैसा वठी इहो कमु कयो, त मुंहिंजे ख़्याल में पहिरीं त हुननि जूं नौकरियूं रद्द थियणु घुरिजनि। हिन में हिकिड़ो मिसाल इहो अथव त हिकु जाली मैट्रिक जे सर्टिफिकेट ते दादू जी डिस्ट्रिक्ट सेशन कोर्ट जो फ़ैसिलो आहे त 17 साल हिकिड़े पुलिस वारे खे थिया हुआ, उन जे केस में उनखे 17 साल जूं पघारूं वापसि करणियूं पियूं ऐं हुनखे पेनल्टी ॾेई सज़ा ॾिनी वई। त इन्हनि सभिनी जा इहे कार्ड न सिर्फ़ु रद्द थियणु घुरिजनि, के पघारूं वापसि करणु घुरिजनि, उन्हनि जूं जेके डिग्रियूं ख़तमु करणु घुरिजनि ऐं गॾोगॾु उहा जेका एस्टेब्लिशमेंट चाहे उहा हिकिड़े नंढड़े मुलाज़िम खां वठी डिप्टी कमिश्नर ताईं पोइ ॼाण वाक़फ़ियत में ॼाणी वाणी पैसा वठी या गिफ़लत जे इन्हनि खे सज़ा ॾिनी वञे ऐं उन्हनि खां जेके ऐं ॿियो हिन सिंध जे माण्हुनि खां सिंधी क़ौम खां माफ़ी वठणु घुरिजे। माफ़ी वठणु घुरिजे। न त ॿी सूरत में छा आहे, ॾिसो न असांजा जेके अॼु माण्हुनि जो हिकदमि इन ते एॾो वॾो छा आहे, हालांकि हीअ कंहिं हिकिड़े माण्हू जो ज़ाती मामिलो न आहे, ठीकु आहे, जंहिं हिनखे चैलेंज, हीअ असांजो इज्तिमाही मामिलो आहे। माण्हुनि जो एॾो अॻियां अचणु, इन खां पोइ हर उन नौकरीअ ते शक थींदो, हर उन जेका मेरिट लिस्ट ठहंदी उन ते शक ईंदो ऐं उन ते छंड थींदी। तंहिंजे करे फौरी तौरु हुकूमत खे क़दम खणणो पवंदो ऐं असराइता क़दम खणणा पवंदा ऐं बाक़ाइदे हिन कमेटीअ खे सघारो करे हिकिड़े SOP सां वेंदो ऐं असां सभिनी खे उहे डेडलाइन ॾिनियूं वञनि त केसीं ताईं कहिड़े मामले छा थींदो। ईअं न थिए जो सुभाणे शकी ॼाणा ऐं उन सभिनी रोशन इहो ॿुधाइजो त कीअं था ॾिसो हीउ जेको परमानेंट असां ॻाल्हि कयूं पिया डोमिसाइल जी, त डोमिसाइल खां अलावा को माण्हू सिर्फ़ु अगरि का जॉब करणी आहे या वरी का एडमिशन वठणी आहे किथे को तालीम जे लाइ, उन जी ॻाल्हि त सम्झ छा रिहाइश जे लाइ बि पाबंदी आहे त हिकिड़े सूबे खां ॿिए सूबे में या वरी हिकिड़े शहर खां ॿिए शहर में जेको माण्हू रिहाइश इख़्तियार करे थो उन जे लाइ को कानून या आइन में कहिड़ी क़िस्म जी उहो थियल आहे? तमामु अहम सुवाल फ़हीम तव्हांजो पुछो आहे मूंखां ऐं इहो नाज़रीन खे आउं ॿुधाईंदो हलां त पाकिस्तान में पाकिस्तान जो जेको शहरी आहे उहो पाकिस्तान जे कंहिं बि कुंड कुड़श में वञी सघे थो, उनखे आइन ज़मानत ॾिए थो। पाकिस्तान जे आइन जी बिल्कुलु, पाकिस्तान जे आइन जो आर्टिकल 15 आहे जेको इहा ज़मानत ॾिए थो त को बि पाकिस्तान जो शहरी किथे बि पाकिस्तान जे शहर में किथे बि वञी मूवमेंट करे सघे थो, रही सघे थो, रिहाइश इख़्तियार करे सघे थो। हिते रिहाइश मसइलो न आहे, हिते मसइलो आहे डोमिसाइल। उन डोमिसाइल ऐं परमानेंट जेका रेज़िडेंट्स जा जेके कूड़ा जड़तू डॉक्यूमेंट्स थियनि था उन सां लोकल जेके माण्हू आहिनि उन्हनि जा राइट्स जेके आहिनि उहे वायलेट थियनि था, राइट्स इनफ्रिंज थियनि था। थिए ईअं थो त सभ खां पहिरीं जेको नुक़सानु थिए थो उहे यूनिवर्सिटियुनि में जेके ॿारड़ा पढ़नि था उन्हनि जूं जेके सीटूं आहिनि उहे ज़ाया थियनि थियूं, उहो कोटा सिस्टम उहो ज़ाया थिए थो। ऐं ॿियो जेके टैलेंटेड माण्हू आहिनि, जेके कॉम्पिटेटिव माण्हू आहिनि, जेके कॉम्पिटेटर आहिनि, रियल टैलेंट जेको आहे उहो मथे नथो अचे। जॾहिं उहो रियल टैलेंट मथे नथो अचे त सगारी सीटनि ते उहे माण्हू अचनि था जेके नाइल आहिनि। उन सां असांजो जेको मुल्क जो जेको सिस्टम आहे, कार वहिंवार आहे, उहो सॼो डिस्टर्ब थिए थो। डोमिसाइल इशू खे हल करण सां मुल्क जूं वाॻूं मज़बूत थींदियूं, मुल्क मज़बूत थींदो ऐं मुल्क जा जेको कार वहिंवार आहे उहो चङी रीति जेको हली सघंदो। अच्छा, हिन वक़्तु जीअं कानूनी तौर ते मदद वठण जी कोशिशि कई वई, जॾहिं त सिंध हाई कोर्ट इन जी जेका पिटीशन हुई उनखे रद्द करे छॾिया, त कानूनी तौर ते कीअं हिन मां जेको फ़ाइदो हासिलु करे सघिजे थो? ॾिसो, पहिरीं कानूनी लीगल पोज़ीशन ऐं वाज़े कंदो आहे न, अगरि इहे जेके डोमिसाइल ठहनि था कूड़ा जड़तू ठाहिण वारा उन्हनि जो छा थियणु घुरिजे, उन्हनि जे लाइ उन्हनि जो एहतिसाब थियणु घुरिजे, उन जे लाइ कानून मौजूदु आहे। पाकिस्तान पीनल कोड जो सेक्शन 464, 463, 465 इन्हनि जे लाइ बिल्कुलु सिधी रित वाज़े सज़ा मुक़ररु आहे उन्हनि जे लाइ। अगरि को बि कूड़ो डॉक्यूमेंट्स ठाहे थो त उन जे लाइ इन्हनि में सज़ा मुक़ररु आहे, ॾंड बि इन्हनि जे लाइ मुक़ररु आहे। ठीकु आहे, जेको ठाहे थो जीअं स्ट्रॉ वेंडर आहे उहो उन में मुलविस आहे, अगरि को यूनियन काउंसिल जो चेयरमैन आहे, को ॿियो को माण्हू हुते रजिस्ट्रार को इन्वॉल्व आहे, ठीकु आहे, जेको ठहराए थो उन जे लाइ छा आहे? उन जे लाइ बि पाकिस्तान पीनल कोड या सेक्शन जेको 400 जेको 63, 64, 65, 66 जेके इहे जेके सेक्शन इहे बि वाज़े आहिनि। अगरि उहो चवनि था त अगरि इलीगल ग्रेटिफिकेशन कंहिं बि सरकारी मुलाज़िम खे केरु बि आछ कंदो त उन ते बि केस दाख़िल थींदो, उनखे पकड़ियो वेंदो, उनखे सज़ा ईंदी। त मतिलबु रिश्वत ॾियण वारो, रिश्वत वठण वारो, इहे ॿई जेके कानून जी नज़र में ॿई ॾुहारी आहिनि। ऐं हिकु ॿी शइ आहे त अञा ही मूं तव्हांखे ॿुधाई फॉल्स डॉक्यूमेंट्स ठाहिण जे लाइ ऐं रिश्वत वठण जे लाइ वरी पाकिस्तान पीनल कोड जो सेक्शन 161 सिधी रीति चवे थो त अगरि को रिश्वत वठे थो, को ग़लति कमु करे थो त उनखे पकड़ियो वेंदो। सही न, ॾिसो जेके वाहिद साहब जेका हिकिड़ी ॻाल्हि कई त हिकिड़ो मिसाल बि ॾिनो त अगरि को
पुलिस ऑफिसर आहे या को ॿिए के खाते में मुलाज़िम आहे, उहो केतिरे सालनि खां उन में कमु पियो करे, उन खां पोइ ख़बर पए थी त उहो फेक डॉक्यूमेंट यूज़ कयनि, उन खां पोइ सज़ा इहा थी अचे त 17 सालनि जो जेको पघारूं खयूं उहे वापसि कयूं वञनि, ऐं उन खां पोइ उन लाइ ॾंड अलॻि थो उन ते थिए। त हिन वक़्तु उहे माण्हू जेके इहो जाली डॉक्यूमेंट यूज़ करे ऐं वॾनि वॾनि उहिदनि ते 17 अरिड़हें ग्रेड जा ऑफिसर थिया वेठा आहिनि, वॾियूं वॾियूं महारतूं हासिलु करे वेठा आहिनि, उन्हनि ते अगरि ॾंढ ॾोह साबित थिए थो त कानून हिन में छा थो चए? ॾिसो फ़हीम साहिबु, 463 जेको सेक्शन आहे पाकिस्तान पीनल कोड जो, उहो फौज डॉक्यूमेंट्स जी ॻाल्हि करे थो। अगरि को अहिड़ो को मुलाज़िम आहे जेको सेक्रेटरी लेवल ताईं आहे या डिप्टी कमिश्नर लेवल ताईं आहे, को फॉल्स डॉक्यूमेंट्स ठाराए पंहिंजी उहिदे ते पहुची चुको आहे, वॾे उहिदे ते पहुतो आहे, लेकिन उन पंहिंजे माज़ीअ में को इलीगल एक्ट ज़रूरु कयो आहे, ऐं उन इलीगल एक्ट कयो आहे त यानी उन कमिट कयो आहे क्रिमिनल एक्ट कयो आहे, सही, उन खे उन जी नौकरी बि ख़तमु थियणु घुरिजे। ठीकु, अगरि प्रूव थिए थो त नौकरी बि ख़तमु थियणु घुरिजे, उन जेके बि मराहतूं वरितियूं आहिनि उहे सभु वापसि थियणु घुरिजनि। ऐं हिन प्लेटफॉर्म तां चीफ सेक्रेटरी साहिब खे इहा गुज़ारिश कंदुसि त तव्हां पूरे सेक्रेटरेट में पंहिंजो रिकॉर्ड कढायो, जेके बि सेक्रेटरीज़ आहिनि, जेके बि कमिश्नर्स आहिनि या जेके बि डिप्टी कमिश्नर्स आहिनि, असिस्टेंट कमिश्नर्स, मुख्तियारकारस आहिनि, उन्हनि जी वेरिफिकेशन कयो। डेफिनेटली उन्हनि जा डोमिसाइल तव्हांजे रिकॉर्ड मौजूदु जेके आहिनि उहे हूंदा ई उन तरह जा, लेकिन ॾिसो उनजो ॾाॾो किथे पैदा थियो, उनजो फादर किथे पैदा थियो, डिटेल जो फैमिली ट्री हूंदी आहे न, फैमिली ट्री कढाई वञे। उन खां पोइ अगरि अहिड़ा ऑफिसर आहिनि जे कमिट करे आया आहिनि, को लीगल एक्ट करे फौज डॉक्यूमेंट्स ठाहिया आहिनि, उन्हनि जूं नौकरियूं बि ख़तमु थियणु घुरिजनि, उन्हनि जो मरातूं बि वापसि वठणु घुरिजनि उन्हनि खां, ऐं उनखे क़ौम खां माफ़ी बि वठणु घुरिजे, ऐं उन्हनि खां बि माफ़ी वठणु घुरिजे जंहिंखां उन्हनि जो राइट उन्हनि इन्फ्रिंज कयो आहे। ठीकु आहे, न सिर्फ़ु सूबाई लेवल ते पर वफ़ाक़ी खातनि में जेके सिंध जे कोटा ते नौकरियूं वयूं आहिनि, उहे यकीनन उन्हनि जा डॉक्यूमेंट शायदि हिते जे डिपार्टमेंट से न हूंदा, पर डिस्ट्रिक्ट इंतज़ामिया वटि ज़रूरु हूंदा त हितां कार्ड कहिड़ा ठही विया आहिनि, उनखे ट्रैक करणु हींअर नादरा जे ज़रिए तमामु आसान। ब्रेक वठी ॾिनो भाई साहब। नाज़रीन, ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे, वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम मंज़र पस मंज़र में ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। वाहिद साहब, इहो ॿुधाइजो त कीअं था सिंध हुकूमत जीअं तव्हां ब्रेक खां पहिरीं ॿुधायो त ट्रैक करण जो जेको आहे हिन वक़्तु अगरि चाहियूं तमामु ईज़ी आहे, छो जो नादरा तमामु जेको कंप्यूटराइज़ सिस्टम करे छॾियो आहे सॼी मुल्क खे हिकिड़े नंढड़े हिकिड़े सॉफ्टवेयर जे थ्रू जेको आहे ट्रीट करे थो। सिंध हुकूमत जो किरदारु कीअं था ॾिसो हिन में? ज़ाहिर आहे हुकूमत हिकिड़ो मेन ज़ाहिर रियासत आहे, उन जी ज़िमेदारी आहे त पंहिंजे माण्हुनि खे जो बुनियादी हक़ ॾियणु। हिते ॻाल्हि कयूं था त असांजा जेके बुनियादी हक़ वालेंट थियनि था, माण्हू असांजा जेको एहतिजाज कनि पिया, कहिड़ो ॾोह आहे सिंध जे माण्हुनि जो सिंध जे माण्हुनि खे उनजी कोटा जी अगरि इस्लामाबाद में, पंजाब में या ॿिए के सूबे में नौकिरी हुजे उहा बि न मिले, रहंदो जेका पंहिंजे शहर जी उन नौकिरी हुजे उहा ॿियो को माण्हू खणी वञे, उहा ॿियो खणी वञे। असां गॾी न सञा इहा ॻाल्हि जेका असां पहिरीं कई त यूनियन काउंसिल हिकिड़ीअ जी जेका आहे, ॾिसो हिकिड़ो माण्हू, हिकिड़ो ॿार आहे जेको कराची में पढ़े थो, उनखे 5 स्टार फैसिलिटीज़ आहिनि, उनजो उस्ताद पढ़ियल आहे, उहो हाई फाई एजुकेशन हासिलु करे पियो। हिकिड़ो ॿार जेको जेकबाबा जे बहिराड़ीअ में हिकिड़े स्कूल में जिते बेंच में वेहण लाइ सही आहे, हिकिड़ी तख़्तीअ ते पढ़े थो, इन्हनि ॿिन्ही खे साॻी मेरिट ते साॻी कोटा ते आंदो। हाणे कोटा सिस्टम ई इहो ई त आहे जिते उन्हनि खे इहा अपॉर्चुनिटी ॾिए थो त कम अज़ कम हुनजो मुक़ाबिलो उन्हनि माण्हुनि सां हूंदो जंहिंसां गॾु रहंदो हूंदो। ॿी शइ जेका तव्हां ॻाल्हि की त हाणे हिन में छा थिए थो, ॾिसो गवर्नमेंट लाइ मुंहिंजे ख़्याल में वॾो चैलेंज हूंदो। पहिरीं त हिकिड़ो एप्रिशिएट ज़रूरु करियूं था चीफ सेक्रेटरी जे कदम खे त फौरी तौरु हुननि इन ते नोटिस वठंदे हिकिड़ी कमेटी ठाही। हाणे अॻियां छा आहे, वे फॉरवर्ड छा आहे, हिकिड़ी वॾी चैलेंज हूंदी। ॾिसो इहे सभई ब्यूरोक्रेट्स हिननि जे लाइ ज़ाहिर जिन जा कार्ड ठहिया, जिन जा डोमिसाइल ठहिया आहिनि या जिन ठाहिया आहिनि, त तमामु घटि माण्हू बचंदा जेकॾहिं प्रॉपर इन्वेस्टिगेशन पूरी हिकिड़े SOP सां गॾु डिटेल्ड सभिनी ज़िलनि जी कई वई त, ऐं जेकॾहिं उन में ठाराईंदड़ शुरू करे छॾियो आहे, हाणे केतिरी, ऐं पोइ हिन खां पोइ हिकिड़ो ॾिसो वॾो प्रेशर ईंदो। ऐं मुंहिंजे ख़्याल में बि हिकिड़ो जेको गवर्नमेंट खे स्टेप फौरी तौरु करणु घुरिजे, ॾिसो हिन में अणधुरी जेकॾहिं सहाफ़ियुनि ते का तहक़ीक़ थिए ऐं उन जा तहक़ीक़ कंदड़ सभु सहाफ़ी हुजनि, जेकॾहिं समाजी अॻुवाणनि ते का तहक़ीक़ हुजे त सभु हुजनि, जेकॾहिं वकीलनि ते का तहक़ीक़ थिए सभई वकील हुजनि त यकीनन जेकॾहिं हिन वक़्तु लाड़काणे में चयो त कमिश्नर जेको लाड़काणो आहे उहो हिकिड़ी रिपोर्ट ॾींदो हिन जे मुतालिक़, त यकीनन हुन में जेका बि हुनजी स्टेब्लिशमेंट हूंदी, चाहींदे न चाहींदे हुनखे इलाही कंप्रोमाइज़ करणा पवंदा। फौरी तौरु मुंहिंजे ख़्याल में इन कमेटीअ में अणधुरिया माण्हू, जुडिशरी मां माण्हू हुजनि,
उन में सिविल सोसाइटी मां माण्हू हुजे, उन में मीडिया मां माण्हू हुजे ऐं उन मां लाॻापियल ॿियनि जांच कंदड़ खातनि जा माण्हू हुजनि जिन खे हिकिड़े पूरे प्रोसीजर जे तहत त हिन शनाख्ती कार्ड खे हिन डोमिसाइल खे रद्द करे सघिजे थो। हिन लाइ हीअ शइ बाद में कार्रवाई बेशक जेके साईं आर्टिकल ॿुधाया उन जे पर पहिरीं जेका डिक्लेरेशन आहे ऐं इन खे पब्लिक करण जे लाइ ॾाढो ज़रूरी आहे त इन जे लाइ जुडिशियल कमीशन का जेकर ठहे त अञा वधीक बहितर आहे उन खे फौरी तौर छो जो ॾिसो हिन मामले जो जी जांच जा हिसेदार केर आहिनि, वॾा वॾा स्टेक होल्डर आम माण्हू जेके आहिनि कार्ड मोकिलिनि पिया, उन्हनि जी रसाई उन कमेटी ताईं ॾाढी ट्रांसपेरेंट ऐं ॾाढी तकड़ी हुजे ऐं उन्हनि जी एक्सेस हुजे त जीअं माण्हू पंहिंजी इंफॉर्मेशन ॾियनि पोइ उन ते वेरिफिकेशन थिए। अच्छा, हीअ जहिड़ी रीति ओचितो जेको आहे इहा आहे त ज़रा पुराणो ही हिकिड़े क़िस्म जो मर्ज़ हुजे या ॾोह हुजे जंहिंमें माण्हू इन्वॉल्व आहिनि, हज़ारे माण्हू हिन वक़्तु बि जेके आहिनि माण्हुनि जे ज़ाहिर हिकिड़ो रोज़गार मूंखे मिलणो ॿिए कंहिंखे मिलणो, हुन ते ॿिए हंधा को अची एलियन टाइप जो माण्हू अची वेही हुते करे छॾियो। नुक़सानु केतिरो थियो आहे, केतिरो समाजी जेको हिन वक़्तु जहिड़ी रीति असां नौजवाननि खे ॾिसूं था त उन्हनि खे जॾहिं इहा ख़बर पए थी त हीउ त असांजो हक़ केतिरे अरसे खां खाधो पियो वञे, हिन वक़्तु नुक़सानु केतिरो थियो ऐं सिंध हुकूमत खे सीरियस केतिरो था ॾिसो? साईं सिंध हुकूमत हेसि ताईं त ख़ैर सीरियसनेस ॾेखारी असां जेकॾहिं हिकिड़ी ॻाल्हि कयूं त फौरी तौरु कमेटी ठही, कमेटी हद ताईं आयो। अॻियां त शक ज़ाहिरी आहे असां सभिनी खे हूंदा आहियूं, असां सभिनी खे छो जो माज़ीअ में अहिड़ियूं शयूं न थियूं आहिनि। नुक़सान जी इहा ॿुधो त सही असांजो शागिर्द खे चयो त तूं पढ़ी कोन थो, तूं महिनत कोन थो करीं, तूं जेको आहे सो कॉम्पिटेंट न आहीं, कॉम्पिटेंट थी करे त छा, छो जो हेसि ताईं जेको कॉम्पिटेंट थियो सो मुंहिंजे नज़र में इलाही अहिड़ा शागिर्द ॾिठा जेके चरिया थी विया आहिनि, पढ़ी पढ़ी चरिया थी विया आहिनि। छाजे करे त हुननि खे बार बार टे टे दफ़ा हुन जेकी चटाभेटी जा इम्तिहान रिटर्न में पास कंदे पोइ वरी उन्हनि खे वापसि कयो, त उन्हनि जो एॾो वॾो नुक़सानु थियो। उनजो वरी हिकिड़ो इम्पैक्ट मास लेवल ते छा पियो आहे, माण्हुनि खे यकीन थी चुको आहे कॉम्पिटेंट माण्हुनि खे त भई इन खां सुठो आहे उहो टीचर थी वञा, उन खां सुठो आहे उहो हेल्थ वर्कर थी वञा, मूंखे मुंहिंजी दाल कान ॻरंदी, लिहाज़ा आऊं हिन में पवाई डिसाइड थी था वञनि। ऐं पोइ मास लेवल ते हिकिड़ो बेसिस हुजे जंहिंजे करे क्वालिटी एजुकेशन धकी आहे, माण्हुनि जो पढ़ाई ॾांहुं तवजो घटियो आहे, ठीकु आहे, ऐं कॉम्पिटेंट माण्हू सभई पोइ हिते धिकिया विया आहिनि। त इन जा वॾा लॉन्ग टर्म असर, इन जा पॉज़िटिव असर तॾहिं पवंदा जॾहिं इहे सभु शयूं अॻियां ईंदियूं। मुंहिंजे ख़्याल में थियणु त ईअं घुरिजे त जेकॾहिं 2002 में, 2003 में, 1993 में, 1991 में जेका जंहिं माण्हू जो हक़ु मारियो वियो उनखे हींअर इंसाफ़ जी तक़ाज़ा आहे त उनखे उहा नौकिरी ॾिनी वञे। रोशन साहिबु तव्हां ॿुधायो त तव्हां कीअं था ॾिसो छा थियणु घुरिजे? एॾी वॾी जेका सिचुएशन हाणे क्रिएट थी आहे, जीअं आस्ते आस्ते हाणे ॾिसो त कंदकोट में बि हाणे जांच शुरू थी वई आहे, ॿियनि शहरनि में बि जांच शुरू थी वई आहे, जेकर अहिड़ा केस अचनि था थियणु छा घुरिजे, कहिड़ी रीति हिन जी जेका आहे हिननि ख़िलाफ़ु कार्रवाई थियणु घुरिजे, कहिड़ी रीति जांच थियणु घुरिजे? फ़हीम साहिबु सभ खां पहिरीं तव्हां ॿुधायां त हिन जो काथो हिन जो छा थींदो, हिन जो काथो लॻाइणु ॾाढो मुश्किल आहे, तमामु घणो नथो लॻाए सघिजे, छाकाणि त पीढ़ियूं गुज़री वियूं नौजवाननि जूं जेके पोढ़ा थी विया, उन्हनि जूं नौकिरियूं, उन्हनि जा मुस्तक़बिल जेके दाव ते लॻी विया, मुस्तक़बिल उन्हनि जा ख़राबु थी विया। बाक़ी तव्हांजे सवाल मुताबिक़ थियणु छा घुरिजे, हिन जी जेकी कमेटी ठही आहे उन मां आउं पाण मुतमइन न आहियां। हीअ जेका कमेटी ठही आहे उन मां आउं पाण मुतमइन न आहियां, छाकाणि त उहे ई धुरियूं आहिनि, उन्हनि जा उहे बाला ऑफिसर आहिनि जेके इहे डोमिसाइल PRC वग़ैरह सर्टिफिकेट्स ठाहिनि था। इन में आउं ताईद कंदुसि साईं जेको ॻाल्हि कई, उन में जुडिशियल को ऑफिसर हुजे ऐं उन मां मीडिया मां बि दोस्त हुजनि ऐं उन मां सिविल सोसाइटी मां बि दोस्त हुजनि ऐं प्रेस क्लब, बार काउंसिल इन मां सभु दोस्त हुजनि, उनजी गॾियल जेका आहे कमेटी आहे उनखे बि पब्लिक कयो वञे ऐं जेके बि ज़िम्मेवार माण्हू आहिनि उनजे ख़िलाफ़ु सख़्तु खां सख़्तु कार्रवाई कई वञे ऐं इहो प्रेसिडेंट क़ाइमु कयो वञे त फ्यूचर में ऐं इहो को वरी अहिड़ो को गुनाह जेको आहे जेको गुनाह जेको सोसाइटी जे ख़िलाफ़ु आहे, अहिड़ो वरी ॿीहर जेको न थी सघे। न त वरी अहिड़ी का कानून साज़ी कजे न, त हिन में को इहा जेको गुंजाइश ई न रहे अहिड़े क़िस्म जी। जी हा, बिल्कुलु कानून साज़ी हिन में थियणु घुरिजे, छाकाणि त हिन में जेके कानून आहिनि उहे काफ़ी पुराणा आहिनि। जीअं 1886 जो हिकिड़ो कानून ॿुधायो, डेथ एंड मैरिज सर्टिफिकेट, 1951, 1952 ऐं 1900 जेको आहे 1926 वारो जेको नेचुरलाइज़ेशन एक्ट आहे, इहे मुद्दे ख़ारिज जेके आहिनि जेको कानून आहिनि हाणे दौर चेंज थी चुको आहे, स्मार्ट दौर आहे हुनमें। जी बिल्कुलु, इन करे कानून साज़ी वक़्त जी ज़रूरत आहे डोमिसाइल PRC बर्थ सर्टिफिकेट जे हवाले सां। भाई साहब तव्हां ॿुधाइजो त कीअं मतिलबु कानून साज़ी, ॾिसो सिंध हुकूमत कानून साज़ी में त वरी एक्सपर्ट आहे, कानून ठहंदा त वॾी तेज़ी सां आहिनि, पर इम्प्लीमेंट कोन थींदा आहिनि। हिन हवाले सां कीअं था ॾिसो त कानून साज़ी थियणु घुरिजे, कहिड़ी रीति? बिल्कुलु, मुंहिंजे ख़्याल में जेको जंहिं शइ खे अहमियत ॾिजे फ़हीम साहिबु, उहा इहा आहे त डिजिटलाइज़ेशन जो दौरु आहे। हाणे अंगूठे या आङुर जूं जेके निशान आहिनि उनखे आसानी सां पढ़ी सघिजे थो। सही, ठीकु आहे, ऐं केॾी बि डेटा हुजे, लखनि किरोड़ा माण्हुनि जी हिकु ई कंप्यूटर में विदिन सेकेंड्स इज़ीली एक्सेस थी सघे। इन लाइ
मुंहिंजे ख़्याल में खां उन्हनि डिपार्टमेंट्स खां वठी उहो ई माण्हू उते ई ॾेई सघे थो जस्ट उन ई असिस्टेंट कमिश्नर जे ऑफिस में जॾहिं वांगूठो हणंदो त हू उनखे उते जो उते ट्रैक करे ॾेई सघे थो त हिन माण्हू जो अॻे पुठियां रिकॉर्ड छा आहे सो आराम सां इहो थी सघे थो हा आहे जज़्बे जी ज़रूरत ऐं जेकर नियत जी ज़रूरत ऐं ॿियो इहो आहे हिन सां गॾु हिन मुल्क खे मज़बूत करणु चाहिनि था इदारा त हिननि खे इहो क़दम खणणो पवंदो हीउ मुल्क जी भलाई जो कमु आहे माण्हुनि जे भलाई जो बाग में ऐं पहिरीं चवां थो हिन स्टेट खे जेकॾहिं मज़बूत करिणो आहे ऐं माण्हुनि जो हिननि स्टेट जो ट्रस्ट जेको आहे इदारनि जो ट्रस्ट आहे सूबे जो ट्रस्ट आहे जेको हिक ॿिए ते क़ाइमु करिणो आहे त हिन लाइ इहे क़दम अच्छा हिकिड़ो सवाल तव्हां ॿिन्हिनि खां पुछो त छा था सम्झो सिर्फ़ु सिंध में ई करप्शन आहे या ॿियनि सूबनि में बि अहिड़ी रीति थियनि था ॿियनि सूबनि में ज़रूरु हूंदी ॾिसो उते इंटर डिस्ट्रिक्ट हूंदी जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे ठीकु आहे असां वटि वल्नरेबल सीनियर बलूचिस्तान सां बि काफ़ी मुंहिंजे ख़्याल में अहिड़े क़िस्म जा मामला थियल हूंदा ऐं उहे उथंदा अॻियां उथंदा ठीकु आहे ऐं पॉसिबल त ॿियनि सूबनि सां न हुजनि पर केपी सां बि हूंदा थी सघे थो जेके हुनजा बॉर्डरिंग कंट्रीज़ आहिनि उन्हनि जो जेको आहे सो इलाही शनाख़्ती कार्ड उते आया हुजनि या डोमिसाइल ठहिया हुजनि बाक़ी असां सां ज़्यादा इन करे बि आहे जो असां मोस्ट वल्नरेबल आहियूं ऐं पोइ ज़ाहिर कुझु कराची जी ॻाल्हि कयूं त कराची में बि फॉरेनर्स जेके आहिनि असां वटि तमामु घणा आहिनि ॿाहिरिनि सूबनि जा माण्हू जेके आहिनि उहे बि घणो बिज़नेस जे हवाले सां कमु कनि था रहनि बि हिते घणो था अचनि बि हिते ईज़ीली था त असां वटि इहे मामला घणा वल्नरेबिलिटी लाइ सोरो आउं तव्हांखे हिकिड़ो नंढिड़ो इंटरनेशनल पर्सपेक्टिव ॾियां ॾिसो सभु ई गल्फ जे मुल्कनि में वञो मलेशिया में वञो सभिनी मुल्कनि में वञो तव्हांखे अकामू जारी कयो थो वञे रिहाइश जो को बि इवन कारोबार करण जो बि हक़ु तॾहिं जॾहिं 51% ॿियनि खे था ॾियो इवन हींअर जेको इंडिया सां हेॾो इंडिया जेको कश्मीर में ज़ुल्म करे पई उनजो वॾे खां वॾो हुनजो टारगेट इहो आहे त हू जेका शहरियत जो कानून आहे सिटीज़नशिप कानून उनखे तब्दील करणी असां त इहा ॻाल्हि अॼाए कंदासीं त अञा अॻियां वेंदी ॻाल्हि तमामु घणी जी फ़हीम बिल्कुलु जेको करप्शन जो जेको आहे तव्हांजो सुवालु आहे करप्शन ख़ाली सिंध में न आहे करप्शन जो जेको नासूर आहे उहो मुल्क जे चइनी सूबनि में ऐं तोड़े वफ़ाक़ में मौजूदु आहे तंहिंजे करे ई कानून जेके आहिनि एंटी करप्शन लॉज़ जेके आहिनि नेब लॉज़ आहिनि उहे ईंदा रहनि था ऐं यकीनन करप्शन आहे तॾहिं इहे कानून ठहनि था ऐं ख़ाली सिंध में करप्शन न आहे पूरे मुल्क में करप्शन आहे बिल्कुलु इहे पूरे मुल्क में लेकिन मुंहिंजो इहो मौक़ुफ़ आहे त जेको ही नौजवाननि जे मुस्तक़बिल जे हवाले सां ऐं शागिर्दनि जी जेको यूनिवर्सिटियुनि में दाख़िला जे हवाले सां रोज़गार जे हवाले सां जेको डोमिसाइल PRC जो इशू आहे इन में करप्शन ऐं इन में का बि गड़बड़ बर्दाश्त जोगी न आहे छाकाणि त इहो मुस्तक़बिल आहे सिंध जे नौजवाननि जो ठीकु आहे महिरबानी साईं तव्हांजी महिरबानी नाज़रीन तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी त जेको आख़िरी कमेंट हो रोशन जो त हीउ जेको डोमिसाइल वारो मसइलो आहे हीउ जेको रिहाइशी सर्टिफिकेट वारो मसइलो आहे या वरी हीअ जेके PRCs ठहनि थियूं उन्हनि जो जेको मसइलो आहे इहो तमामु घणो बेसिक मसइलो आहे इहो बर्दाश्त जोॻो अमल न आहे छो जो इन सां असांजे सिंध जे नौजवाननि जो मुस्तक़बिल वाॻियल आहे छो जो अगरि जे इन में करप्शन थिए थी त असांजो नौजवान जेको आहे सभ खां वधीक मुतासिर थिए थो हुकूमत खे ख़ासि तौर ते हिन ॻाल्हि जी ज़रूरत आहे त हुकूमत खे इहो घुरिजे त ख़ासि तौर ते स्पेशली जेको आहे हीउ जेको केस आहे हीअ जेके मामला साम्हूं आहिनि इन्हनि खे जेको तरजीही बुनियादनि ते उकलायो वञे ऐं असांजे नौजवाननि जो मुस्तक़बिल बचायो वञे ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त अल्लाह हाफ़िज़